नाज़रीन मोल घोड़े के ॿीहर जीआरनि जूं कोशिशूं वापडा टिनि सूबनि जे रद्द कयल तकरारी कालाबाग डैम रिथा में साह विझण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। तकरारी रिथा अखोड़ी डैम बि वापडा जे हाणोके प्लान में शामिल आहे, जॾहिं त चनाब दरिया ते 4 नंढा डैम ठाहिण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। उन खां अलावा मंगला खां मराला ताईं 10,000 क्यूसिक जो केनाल ठाहिण जो मनसूबो बि प्लान में शामिल कयो वियो आहे। हिननि तकरारी मनसूबनि बाबति गॾिजाणी कॾहिं थी ऐं सिंध हुकूमत जो इन मामले ते कहिड़ो मौक़िफ़ आहे, इन हवाले सां ॻाल्हाइण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे पाणी माहिर नसीर मेमण साहब। नसीर साहब, वॾी महिरबानी WTN खे वक़्तु ॾियण जे लाइ। सभिनी खां पहिरियां इहो ॿुधाइजो त तकरारी कालाबाग डैम मनसूबो जंहिंखे सिंध असेंबली, न रुगो सिंध असेंबली बल्कि KPK ऐं बलोचिस्तान असेंबलियूं बि रद्द करे चुकियूं आहिनि, पर उन ते ॿुधण में इहो आहे त वरी उन ते कमु शुरू थियो आहे। अव्हां वटि छा इत्तला आहिनि इन हवाले सां? मुझी जान मुताबिक कम शुरू थियण जी मूंखे ख़बर न आहे फिजिकल। बाक़ी इहो आहे त वापडा चेयरमैन डॉट की मीटिंग थी हफ़्तो खन में, जंहिंमें असेंबली जा पाशी खाते जा 10-12 सीनियर माण्हू विया हुआ। वली साहब हुयो, सेक्रेटरी साहब हुयो, ॿिया चीफ इंजीनियर साहब ऐं हिकिड़ो पूरो जथो हुयो वॾो। ऐं उहा सॼो ॾींहुं शायदि या मे बी तॾहिं खां वधीक मुमकिन आहे त मीटिंग हली हुजे। हुनमें केतिरियूं रिथाऊं वापडा जे चेयरमैन ऐं उन्हनि जी टीम वेठी। काफ़ी क्लोज डोर क़िस्म जो सेशन हो, जंहिंमें सिंध हुकूमत जे हुननि एजेंट खे चयो वियो त भारत असांखे पाणी बंदि पियो करे, मसइला घणा आहिनि, तंहिंजे करे ही रिथाऊं असांखे शुरू करणु घुरिजनि जो असांजो पाणी मथे भारत खणी वेंदो चनाब मां। उनमें हिननि पोइ सभु जेका लिस्ट हुननि जी पुराणी आहे, अखोड़ी बि कढियनि, कालाबाग बि कढियनि, चनाब ते अॻे 3 डैम हुया ग्रेटर चोलिस्तान स्कीम वटि, हाणे हुन में 4 डैम ॿुधाया विया। ऐं मराला मंगला जो जेको लिंक केनाल आहे 10,000 क्यूसिक जो, उहो बि चयो वियो। त हिकिड़ो पूरो वॾो प्रोग्राम प्रोजेक्टनि जो हिकिड़ो जाम हिकिड़ो जथो हुते न उहो प्रेज़ेंट कयो वियो। सिंध गवर्नमेंट खे चयो वियो त असां ठाहिण चाहियूं था। पोइ ख़ैर हुते सिंध गवर्नमेंट त हुनखे चयो त असांजा हिननि ते रिजर्वेशन आहिनि, सिंध जान ते एतिराज़ रहिया आहिनि सभिनी रिथाउनि ते, ओवरऑल पाणी जे मसइले ते। ऐं तव्हांखे जेकर असां सां हिननि शयुनि ते का डिस्कस बि करणु घुरो था त असांखे राइटिंग में डॉक्यूमेंट्स मोकिलियो। ज़बानी त हिते वेही असां नथा चई सघूं, छो त ज़बानी ते सभु प्रोजेक्ट थियल आहिनि, दस्तावेज़नि में थियल आहिनि, पर जेकर तव्हां हिन ते डिस्कस बि करणु चाहियो था त इहो रूबरू ॻाल्हि ॿोल सां कोन थींदो। तव्हां असांखे दस्तावेज़ ॾियो, प्रेज़ेंटेशन स्क्रीन ते जेके ॾेखारियो था इहे डॉक्यूमेंट्स कोन, ऑफिशियल दस्तावेज़ ॾियो त पोइ असां हुननि जो मुतालियो कंदी असांजी टेक्निकल टीम पिया। सो उते उहा ॻाल्हि पूरी थी। उन्हनि सभिनी प्रोजेक्टनि जे बारे में पंहिंजो हुननि खे ॿुधायो। ॿियूं कुझु शयूं आहिनि जेके हिन प्रोजेक्टनि खां अलावा कुझु ड्रेनेज जूं रिथाऊं आहिनि। ठीकु, नसीर साहब, असां जॾहिं कालाबाग डैम जी ॻाल्हि पिया था कयूं ऐं सिंध जे एतिराज़नि जी ॻाल्हि पिया था कयूं, त छा उन मीटिंग में रुगो सिंध एतिराज़ कया आहिनि या KPK ऐं बलोचिस्तान जीअं असेंबलियूं उन्हनि बि मुखालफ़त कई ही माज़ी में ऐं कंदा रहिया आहिनि, त उन्हनि बि तरफ़ां का मुखालफ़त साम्हूं आई आहे? उन मीटिंग में रुगो सिंध जा नुमाइंदा ऐं वापडा जी मीटिंग हुई, उनमें ॿियनि सूबनि जा माण्हू सॾियल ई कोन हुया। अच्छा, जेकॾहिं इन कालाबाग डैम खे ॿीहर पंहिंजनि मनसूबनि में शामिल कयो आहे त उनजो बुनियाद या उनजा जवाज़ कहिड़ा पेश कया विया आहिनि त कालाबाग डैम खे ॿीहर शुरू कयो वञे? सिंध खे कहिड़ा बुनियाद ॾिना विया आहिनि? ॾिसो, हुनखे तव्हां ॿीहर त चओ ई न यार, रिथा जंहिंजो तीअं हुननि वटि मौजूदु आहे। ऑफिशियली किथे बि कंहिं दस्तावेज़ में कोन्हे लिखियो वियो त कालाबाग डैम रिथा अॼु खां ख़तमु थी वई। हुननि किथे बि हुन तां विड्रॉ थोरी कयो आहे, न को चनाब वारनि तां कयो आहे। काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जो जेको आख़िरी मीटिंग पुठियें साल अप्रैल में थी, उनमें इहो फ़ैसिलो थियो त जेतिरियूं बाबी रिथाऊं थींदियूं उहे तव्हां समूरनि स्टेक होल्डर जे सलाह खां सवाइ हाणे न थींदियूं। इहा ॻाल्हि लिखी वई। शायदि हुन जे करे हिननि उन ते सिंध सां मीटिंग करणु चाहिई हूंदी, जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे। बाक़ी कालाबाग डैम समेत हुननि जेतिरियुनि बि रिथाउनि जी ॻाल्हि कई, तंहिंजो हुननि जवाज़ इहो ई उते ॼाणायो मीटिंग में त हिंदुस्तान मथां इंडस वाटर ट्रीटी खे ख़तमु करे ऐं हाणे असांजो पाणी मथां चनाब मां खणंदो, मथे हुते डैम पियो ठाहे। हालांकि हुन में बि जेका डेटा ॾिनी आहे उहो मूं ॾिठी आहे, उहो डेटा कन्विंसिंग कान्हे का, उहो हुननि वधाउ कयो आहे। पर हिकिड़ो माहौल ठाहिण लाइ जेको तव्हां कुझु ॾींहंनि न काफ़ी हफ़्तनि महीननि खां तव्हां ॾिसो पिया त हिकिड़ो माहौल पियो ठहे पाकिस्तान में। कॉन्फ्रेंसूं, टीवी प्रोग्राम, फलां त घोड़ा रे वारो कयो, चनाब खणी आ, ही ॾिसो 3 ॾींहं बंदि करे छॾियुनि, हे ॾिसो 1 ॾींहुं बंदि करे छॾियुनि। पोइ हुन ते हिकिड़ा ॿिया नसीर साहब, जीअं अवां पंहिंजी इन में ॻाल्हि में इन जो ज़िक्र कयो त रुगो सिंध खे दावत हुई, एतिराज़ त KPK ऐं बलोचिस्तान खे बि आहिनि, त पोइ छा रुगो सिंध खे छो वधीक इन्हनि खे सिंध मां ख़तरो आहे त सिंध वधीक इन खे इन जी मुखालफ़त कंदी, या KPK ऐं बलोचिस्तान खे हू सम्झनि था त राज़ी करे वठंदा? ॾिसो, ही हाणे थी सघे थो ॿियनि सां बि पहिरीं ॻाल्हि आहे,
इहो बि मुमकिन आहे ऐं ॿिया त अप स्ट्रीम ते वेठा आहिनि न बलूचिस्तान आहे डाउन स्ट्रीम ते जंहिंखे प्रॉब्लम थियो केपी खे आहे एतिराज़ कालाबाग डैम जी डिज़ाइन सां उन्हनि जो आहे त असांजा नौशहर सोआबी इहे ॿुधी सघनि था बाक़ी त मसइलो सॼो आहे सिंध लाइ ऐं जीअं त बलोचिस्तान जो पाणी सिंध मां ईंदो आहे तंहिं करे बलोचिस्तान लाइ पर तव्हां ॾिठो न त बलोचिस्तान में का वॾी अवामी तहरीक कान अची आहे कॾहिं उते असेंबली सिंध जी सॉलिडरिटी में ॻाल्हायो आहे केपी में जॾहिं वली खान वारा हुया कमु शही ते जंहिंजी हिते सिंध में धरणो लॻो त उन ॾींहं ते हुन नटकारी पुल ते धरणो हुयो केपी में हिकिड़ो सेंटीमेंट रहियो आहे नेशनल जेका अवामी नेशनल पार्टी आहे उहा ॾाढी वोकल रही आहे तंहिंजे करे उतां थी सघे थो कंहिं स्टेट हुननि सां ॻाल्हाइनि बाक़ी इन सां पोइ राज़ी करे वठंदा एॾो सवलो ई त हिननि खे 50 साल त थी विया आहिनि हिन रिथा खे न को सिंध अॼु ताईं मञियो आहे न को केपी मञियो आहे न वरी बलोचिस्तान थो मञे नज़ीर साहब अवां सम्झो था त सिंध हुकूमत कंहिं बि सतह ते इन मसइले खां आगाह आहे सिंध हुकूमत जो मिनिस्टर वेठो आगाह कीअं न आहे मिनिस्टर वेठो सेक्रेटरी वेठो पहिरां जा चीफ इंजीनियर वेठा उन्हनि अची मोटी वज़ीर आला खे ब्रीफिंग ॾिनी आहे त सिंध गवर्नमेंट ते ई आहे न उन्हनि सभिनी खे ज़ाहिर आहे हेठि खां मथे ताईं ख़बर त पोइ सिंध हुकूमत जो सिंध हुकूमत जो हिन वक़्त ताईं को मीडिया जी सतह ते को मौक़िफ़ असांखे या का तरदीद या का मज़ाहिमत नज़र छो न आई आहे ॾिसो सिंध जेका मूंखे ॼाणा त उते सिंध गवर्नमेंट जे नुमाइंदनि ठीकु ठाक मज़ामत कई आहे ईअं न आहे त उते चुप करे वेठा ऐं ॿुधी पोतो खणी आया उते आर्ग्यूमेंट कया ऐं सॉलिड टेक्निकल आर्ग्यूमेंट्स कया पर हाणे मीडिया खे हर शइ इन करे बि न ॼाणणु चाहींदा जो अञा ऑफिशियल दस्तावेज़ मिलिया ई कोन हिते हिकिड़ी इंडोर मीटिंग हुई उते थियूं प्रेज़ेंटेशन हो मिनट्स में लिखियल आहे हुनजे सिंध गवर्नमेंट हुनखे चयो मिनट्स मूं न ॾिठा आहिनि पर उते हुनखे चयो सिंध गवर्नमेंट त तव्हांखे जेका बि ॻाल्हि करणी आहे असांखे ऑफिशियल दस्तावेज़ मोकिलियो पोइ ई ॻाल्हि थींदी हाणे जेसिताईं दस्तावेज़ नथा अचनि त इहा हिकिड़ी बंदि कमरे जी मीटिंग आहे त हुनखे मीडिया में आणण जो मुंहिंजो ख़्याल आहे फ़ाइदो न आहे जेसिताईं फॉर्मली आहे त वापदा लिखे वापदा को फॉर्मली ख़त कोन लिखियो आहे सिंध गवर्नमेंट खे दस्तावेज़ अञा न मोकिलिया अथनि पर हुननि कोशिशि बि कई त हिकिड़ो सॉफ्टनेस का क्रिएट मां इहो बि तव्हांखे ॿुधायां त हितां जा अञा नुमाइंदा पोइ विया हुआ वापदा हाउस उन खां कुझु ॾींहं वापदा जो चेयरमैन पाण सिंध जे चीफ मिनिस्टर सां मिली पियो उते बि न कोशिशि कई हुनखे राज़ी करण जी त हुनखे चीफ मिनिस्टर जेका मूंखे ख़बर पई आहे त हुनखे चयो त असांजी टेक्निकल टीम ॻाल्हाईंदी मां थोरी इहे सभु फैसला हिते तोसां वेही कंदुसि ॻाल्हि त ठीकु आहे टेक्निकल टीम ठीकु आहे नसीर साहब आख़िर में मूंखे इहो ॿुधाइजो त जॾहिं वफ़ाक़ खे या ताक़तवर धुरियुनि खे या कर्ता धर्ता खे ख़बर आहे त सिंध केनालनि ते सख़्तु रद्दमल ॾेई चुकी आहे पाणी जे मसइले ते सिंध हमेशह सख़्तु रद्दमल ॾिनो आहे त पोइ बि अहिड़ी मनसूबे खे जंहिं ते अॻु में ई करारदादूं मौजूदु आहिनि उन मनसूबे में हथ विझण जो छा मतिलबु आहे हू विथड्रा कोन थिया आहिनि सिंध जेतिरी मज़ामत कंदी ओतिरो ई इहा शइ पोइ हटंदी जेकर सिंध हथ विथड्रा कंदी त हू त हुन तां पोइ हटाई कोन मूं तव्हांखे ॿुधायो कंहिं दस्तावेज़ में कोन्हे लिखियलु त इहे रिथाऊं न ठहनि थियूं हू त पंहिंजे हुन मुतालबे ते पंहिंजे मुतालबे पंहिंजी ख़्वाहिश ते हुन ते क़ाइमु आहिनि तंहिंजे करे हू हुन ते मौजूदु आहिनि उन तां विथड्रा नथा करणु चाहिनि न को वाहन था न को चोलिस्तान ॾिसा था न को चनाब जे डैमनि था न को कालाबाग जे डैम था हू उते ई बीठा आहिनि इहो सिंध गवर्नमेंट सिंध जो अवाम ख़ासि तौर गवर्नमेंट रुॻो सिंध जो अवाम उनखे हिकिड़ो लगातार पंहिंजो स्टांस बरक़रार रखणो पवंदो तंहिंखां पोइ तंहिंजे करे नतीजे में शयूं रुकिजी सघनि अदरवाइज़ न थी सघनि नसीर साहब वॾी महिरबानी WTN सां ॻाल्हाइण जे लाइ